मुझो हिकिड़ो सालो आहे उहो नौकरीअ मां रिटायर्ड थियो अॻे साल जेको आहे सो माना 6 महीना खनि अॻु में मुंहिंजो सालो रिटायर्ड थियो नौकरीअ मां रेलवे में नौकरी हुअसि गवर्नमेंट जॉब हुअसि उतां जो रिटायर्ड थियो त साईं हुन हिकिड़ी पार्टी रखी हा पार्टी रखी त उन में साईं जेके हिन सां गॾु नौकरी कंदड़ उहे वरी ॻोठ जा माण्हू आड़े पाड़े जा माण्हू शहर जा माण्हू प्लस जेके हिन जा मिट माइट सभिनि खे घुराई हिकिड़ी मस्तु पार्टी रखियईं त मां बि जया खे खणी वञी पहुतुसि मुंहिंजे सावरनि ते में जीअं सावरनि जे गेट ते अञा मुंहिंजी कार बीठी त मुंहिंजो सहुरो त अंदरि हो ऐं ससु वीचारी आहे ई कोन उनखे 28 साल थी विया उहा वीचारी वई परलोक मोकिलाए वई पर मूं वारो सहुरो 85 साल जो पोड़ो अञा ताईं पियो हो हाणे सहुरो जो पियो हो अंदरि हेॾा मुंहिंजो सालो उहो वरी ॿाहिरि पिणस जी मर्यादा रखी करे वीचारो बीड़ीअ ते छिकईं ॿाहिरि हा उन जी जो नज़र पई कार ते त सुञातई त हीअ कार त असांजी पंहिंजी आहे मुंहिंजे दीदीअ जी आहे ॼण पिणस खां ॾिनी हुजेसि ॾाजे में ऐं वरी संदन आइटम बि त ॾिठई न अॻियां उहा बि वेठी हुई माई उन जी दर खोलियो उन जेको आहे सो जेसी ॿाहिरि निकिरे तेसि ताईं भाणस जेका डोड़ पाती आहे सिधी अंदर वञी यकदमि रड़ियूं कंदो वञे पपा 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 जया दीदी आई आहे मुंहिंजो बुछड़ा जया दीदी न ये जया जॾी आई आहे वाहेड़ा वो मूंखां पुछ न आंटा सड़िया पिया आहिनि जया दीदी आई आहे बस पोइ तदा पिणस जो ॿुधो अंदरि मुंहिंजी न्याणी आई आहे हाणे ॾिसजो पुट माउ खे वणंदा अथव पर धीअरूं पीउ जूं दादलियूं थींदी अथव धीअरूं ॼण पीउ जा प्राण हूंदा आहिनि दोस्तो मां बि हिकु न्याणी जो पीउ बि आहियां हिकु न्याणी जो सहुरो आहियां हिकु न्याणी जो ॾाॾो आहियां वरी मुंहिंजे सहुरे जे न्याणीअ जो त घोट बि आहियां 4 न्याणियूं संभाले वेठो आहियां न त मूंखे इहा ख़बर आहे त न्याणियूं पीउ जूं दादलियूं थींदियूं आहिनि भई पिणस जो ॿुधो भई मुंहिंजी जया आई आहे बसि पोइ त वठी जेको आहे सो मिल्खा सिंह वांगुरु डोड़ पाती थिए अंदरां हूअं जॾो हले लठ ते पर उन ॾींहुं त लठ बि भुलिजी वियो वठी जेका डोड़ पातई हुतां मिल्खा सिंह भॻो हेॾां वरी हीअ जया बि लथी आहे जेको आहे सो कार मां ॾिठई मुंहिंजो पीउ सहकी पवंदो वीचारो पोड़ो आहे हिन वरी हितां पीटी उषा वांगुरु डोड़ पाती बसि पोइ डोड़ पाईंदे ॿई ॼणा हिकिड़े ॿिन्ही जो मिलन थियो ऐं मिलन जी जॻह ते थियो उहा जॻह हुई उन्हनि जे मुंहिंजे सावरे जेको आहे सो घर जो मेन गेट हाणे मेन गेट ते जो ॿई ॼणा हिक ॿिए सां मिलिया त हिक ॿिए खे चंबड़ी पिया हे मुंहिंजी बचड़ी हे मुंहिंजी मिठड़ी मुंहिंजी साईं ॾिनी मुंहिंजी सदा जुड़ी हे मुंहिंजी भले में भली मुंहिंजी सुठे में सुठी मुंहिंजी माखीअ खां मिठी मुंहिंजी उचे में उची ए मुंहिंजो लुचे में लुची वाहेड़ा हाँ उचे में उची वो मूंखां पुछ आंटा सड़िया पिया आहिनि हिते हूअ जो धीरस जो पई जेको आहे सो पिणस खे भाकी पाए झले बीठी आहे पपा 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 मुंहिंजो बुछड़े बुण जी जीअरो वेठो अथई को मरी वियो अथई या रोण परचाणी पई ॾी अच्छा मां हाणे ही ॿई ॼणा जो गेट ते ई ॿई ॼणा जो हिक ॿिए खे झले बीठा हुआ मां तेसि ताईं कार मां भई सामान लथा 4 सामान 2 कुल्हनि ते लड़काया 2 बाहुनि में ॾेढ कूलियुनि खां बि किनो हा अहिड़ी हालत मुंहिंजी ॼिभ मुंहिंजी बि ॿाहिरि निकिरी आई 10 मिंट ताईं मां बि सामान झले बीठो आहियां ही बि हिक ॿिए खे झले बीठा आहिनि मां पियो दिलि में पिटियांसि पोड़ा हाणे हिनखे छॾीसि त मां बि त पेरे पवई वाहेड़ा न को उनखे छॾे न को जेको आहे सो दर तां पासीरा थियनि हाणे सिचुएशन कहिड़ी हुई मुंहिंजो सहुरो जेको आहे सो जया खे मुंहिंजी माना संदसि धीउ खे भाकी पाए बीठो हो उनजे कुल्हनि ते पंहिंजो मथो रखी हूअ बि जेको आहे सो पिणस जे कुल्हनि ते मथो रखी पई रोए पिया हिक ॿिए सां गॾजनि ऐं मां त वरी जया जे पुठियां बीठल त मुंहिंजे सहुरे जी शिकिल वरी पुठियां ई हुई न उन वरी मूंखे ईअं गिराटी पातई चई परमानंद अड़े कंध भॻा तूं वॾो भागनि वारो ई रे वॾो भागनि वारो ई रे वॾो भागनि वारो ई भेण तूं असांजे घर जी गांइ खणी वे हा
हिन जो ईअं चवण पोइ ॾिसो जेके मुंहिंजा आंडा पिता वखा सभु सड़ी विया। मूं चयो जेॾा गांइ खणी वे, गांइ खणी वे। अड़े हाणे त छुड़ियल डांग थी पई आहे, गांइ खणी वे। अदाकार त मूंखे अहिड़ा लॻा, मुंहिंजो पोढ़ा रुगो तूं केॾी महिल बाज़ार में या किथे बि ऊंधे में रुगो गॾिजी वञ, भॻवान जो कसम मथां ईअं ब्लैंकेट विझी 10-12 ठौंशा हणी ऐं भॼी वञासि, जीअं ख़बर बि न पएसि त जेको आहे सो केरु ठौंशा हणी अचे। गांइ खणी वे, गांइ खणी वे। नथो पुॼी सघिजे अदा, नथो पुॼी सघिजे। इन करे मां चवां थो त मायुनि सां पंगो न वठो, सावरनि सां पंगो न वठो। केॾी महिल एॾो महांगो पइजी वेंदव, छो जो मां त लोड़ियो आहे न 39 साल। हा, गुड़ जी ख़बर गोथरीअ खे अदा त मां कीअं पियो हलां। हिते जेका मुंहिंजे चेहरे ते जेका लाली पिया ॾिसो न, हा तव्हां ख़ुशि थींदा हूंदा भई परमानंद अञा जोधो जवान लॻो पिया। धूड़ हीअ जेका लाली आहे न, इहा जया जे चमाटुनि जी अथव। हा, तव्हांखे बि पवंदियूं हूंदियूं। तव्हां ॾिसो हेतिरा मर्द तव्हां बि लखे ॾिठा हूंदा, ॾिठा अथव न। मां ई ॾिसो, मां बि हिकिड़ो मर्द आहियां। तव्हां इहो ॾिठो हूंदो त जेको आहे सो मर्द सदाईं धीरे धीरे करे ठोड़ा थींदा वेंदा आहिनि। इन जो कारण छा आहे ख़बर अथव? कॾहिं कंहिं गहराई सां सोचियो आहे त मर्द ई ठोड़ा छो था थियनि ऐं मायूं छो कोन थियूं ठोड़ियूं थियनि? असांजा आंटा कोन सड़ंदा? मूंखे ख़बर आहे, मूं त इन ॻाल्हि ते 25 साल रिसर्च कई त हे मायूं मर्द ई ठोड़ा छो था थियनि ऐं मायूं थोड़ियूं छो कोन थियूं थियनि। वरी तव्हां ॾिसिजो, ठोड़ो बि को हिकिड़ी डिज़ाइन में हुजनि थोड़ा न, सभिनी जी डिज़ाइन धार। कंहिंखे ॾिसो त 25-26 बूजर हितां पिया हूंदुसि, 25-26 बूजर हितां पिया हूंदुसि, बाक़ी सॼो मैदान ख़ाली। हा, वरी कंहिंखे त ॾिसंदा हुआ त ईअं लॻंदो आहे रुगो ॼण पुठियां हिकिड़ो नंढो फणोटो रुगो टंगे आयो हुजे, बसि एतिरा ई वार हूंदा अथसि। के त वरी थोड़ा अञा बि डिज़ाइन में उनजो विच मां ई चतो गुम हूंदो आहे, जीअं मुंहिंजो विच जो चतो गुम थियल अथव। ॾिसो, मुंहिंजो विच मां चतो गुम। ही त अञा शुक्र आहे जो अॻियां अञा 2-3 बूजर बचियल आहिनि, उन्हनि खे कटाईंदो ई कोन आहियां, बसि हीअं सिधो ई सिधो चोटी करे छॾींदो आहे जीअं ठोड़ ढकिजी वञे। पर तंहिंखां पोइ बि ख़बर त पइजी थी वञे, मर्द वीचारो जीअं पुराणो थिए तीअं ठोड़ो बि थिए, ॿोड़ो बि थिए ऐं पोड़ो बि थिए। ऐं मायूं मायूं त ॼण रोज़ नओं ताकियो पियो फाटे, रोज़ नई डिज़ाइन पई निकिरे। हा हा, वञनि सही उते ब्यूटी पार्लर, हा उते वेंदियूं, संपरी ईंदियूं, बसि पोइ अॻियां पुठियां जंहिंजे घर न वञिणो हूंदुसि न उन जे घर बि थी ईंदी। पोइ जीअं उहो सारा रुगो करेसि, अॼु त ॾाढी बणी पई जया, क्या बात है, वाह वाह, शहज़ादी पई लॻी। बसि पोइ अंदर ई अंदर में पई ठरंदी आहे। पोइ ईंदी आहे आख़िरी में मूं वटि, चई हेॾा चांहि पीअंदा? मुंहिंजो तूं त पहिरीं मुंहिंजो रत पी पुछड़ी, चांहि पीअंदा? माना पंहिंजो पाण रुगो ॾेखारण लाइ इहो चांहि पई पुछे, न त ॿियो कुझु करे पाणी कोन पुछे। पर छा कजे, नथो पुॼी सघिजे अदा। इन करे मां तव्हांखे प्रार्थना कंदुसि त कॾहिं पुॼण जी कोशिश बि न कजो दोस्तो, छो जो पुॼी हुअं ई कोन सघंदासीं। धन्यवाद।